अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया शम्सिद दुहा बद्रिद्दुजा नूरिल हुदा मंबइल जूद वल अता। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वअन्ज़िर अशीरतकल अक़रबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। बआवाज़े बुलंद दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अॼु जी हीअ महफ़िल शाने आले रसूल जे मौज़ूअ ते मुनाक़िद कई वई आहे ॻोठ गोलो ॾाही जे अंदर। इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला पंहिंजे महबूब जे सदके में हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। अजीज दोस्तो, लतीफ़ सरकार जे हिन शायर सां अर्ज़ कयां त वेहु ममंद भंभोर, वेहु
हुम मंद बंबो रवा का कर को वसो वे हुम मंद बंबो रवा का कर को वस बेली बानए बारो चल जी गोली छड़ मकस बानी बारो चल जी गोली छड़ मगस छो त डोरण मझा डसो पवंदी नेठ पुनहल जो। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, दुनिया ॾाढी तेज थी वई आहे। दुनिया जी सियासत, दुनिया जा किताब, दुनिया जी मीडिया, दुनिया जा अकल, हर माण्हू ईअं थो समझे त मूंखां पोइ अकुल जी इंतहा आहे। बस मूंखां पोइ कोई न आहे, मूंखां वधीक आलिम भी कोई न आहे, मूंखां वधीक मुक़रर भी कोई न आहे, मूंखां वधीक रईस भी कोई न आहे, मूंखां वधीक ही भी कोई न आहे। सच इहो आहे त नीस्त अस्त जन समझो असां कुछ भी न आहियूं, हकीकत में उन्हनि खे ई अल्लाह ताला सब कुछ अता फरमायो। छो त तव्हां पाणीअ जे मथां हमेशा हल्कन हल्कन कखन खे तरंदे ॾिठो हूंदो। सिप सदाई तरे में हूंदी आहे, मथे कोन हूंदी। ईअं कॾहिं कॾहिं मौज कंदी आहे त मथे ईंदी आहे, न त हमेशा हेठि हूंदी आहे। अजीज दोस्तो, अजीब ज़माने जा रंग, अजीब ज़माने जूं रस्मूं, अजीब ज़माने जा रवाज। कॾहिं कॾहिं यकीन कयो आजिज़ खे त तकरीर कंदे भी शर्म ईंदो आहे त अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। असांखे अंदाज़ो ई शायद इहो कोन हूंदो आहे त जंहिं मेंबर ते वेही असां ॻाल्हायूं था इन जूं ज़िम्मेवारियूं केतिरियूं आहिनि, इन जो पुछाणो केतिरो आहे। तव्हां खां छा थींदो, तव्हां खां छा पुछाणो थींदो। हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा करमुल्लाह वजहुल करीम वञन पिया गस वठियो त को फाटल कपड़नि सां को ग़रीब ॾिठऊं, हथड़े ते मानड़ी रखियो, खाए बि पियो, ख़ुशि बि ॾाढो लॻो पियो हुजे। मौलाए कायनात उन जे ख़ुशीअ खे ॾिसी करे बीही रहिया। पाण ॾिठऊं त खाई एॾो ख़ुशि थियो जो अर्श ॾे निहारे चयो, मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख एहसान, मुंहिंजा रब करीम तुंहिंजा लख एहसान। शेर खुदा उन ॾे निहारे पाण फरमायूं, केॾो न ख़ुशि नसीब आहीं। ऐं अल्लाह जे थोड़े ॾिनल रिज़्क ते शुक्र करण वारा। शेर खुदा फरमायो, ऐं अल्लाह जे थोड़े ॾिनल रिज़्क ते शुक्र करण वारा, तू यकीन कर त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजो रब बि तुंहिंजे थोड़नि अमलनि ते राज़ी थी पवंदो। खुदा कायनात जो खालिक ऐं मालिक आहे। वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्द। ज़मीनुनि जूं मिल्कियतूं उन जूं, आसमाननि जूं मिल्कियतूं उन जूं। सब कुछ हुअण जे बावजूद ऐं ग़रीब खुदा तोखे सुकी मानी ॾिनी आहे, तूं उन ते बि मौज में आहीं, तूं उन ते बि ख़ुशि आहीं, शिकायत कोन थो करीं, शिकायत कोन थो करीं। मौला तो वटि कहिड़ी शइ जी कमी आहे जो मूंखे सुकी मानी ॾिनी अथई। जॾहिं तूं बेनियाज़ रब सां शिकायत नथो करीं त मुंहिंजो खुदा बि तोखां शिकायत कोन कंदो।
चवंदो मां रब जे थोड़े रिज़्क़ ते शुक्र करण वारा, अॼु मां रब बि तुंहिंजे थोड़नि अमलनि ते राज़ी हां। मुंहिंजा दोस्तो, असांजो हाल ॾाढो ख़स्ता आहे, ॾाढो ख़स्ता आहे। शिकायतुनि जा अंबार। बस मां तफ़सील में नथो वञा, अल्लाह ताला रहम फरमाए। पंहिंजो आहियां थोड़ो अकुल आहे घटि, कुझु माफ़ कजो। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते जॾहिं न दुरूद पढ़ण जो मौक़ो मिलेव त रुगी ज़ुबान सां न, ज़ुबान ऐं दिल खे गॾु करे पोइ मुंहिंजे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदा। हिकु अल्लाह जो नेक बानड़ो 80 साल उम्र थी वई उनजी, ॾाढो निमाज़ी हुयो, ॾाढो परहेज़गार निमाज़ुनि जो हुयो। कंहिं ॻोठ खां गुज़र कयईं, टिपहरीअ जे निमाज़ जो टाइम थी वियो। निमाज़ी माण्हू यकीनन जंहिंखे जेका आदत हूंदी आहे, जॾहिं उहा पूरी न थींदी उनखे बेचैनी थींदी आहे। जीअं वीचारा सिगरेटनि जा मवाली चवंदा आहिनि त नथा पियूं त पेट फूकिजी थो वञे। सच थो चवीं यार। नसवार जो मवाली चवंदो नथो ॾियां त मानी न हज़म थिए, तूं बि सच थो चवीं। जीअं न तुंहिंजी मजबूरी आहे, ईअं निमाज़ीअ जी बि मजबूरी आहे। उहो बि जेसि ताईं सजदो न कंदो उनखे मज़ो न ईंदो, उनखे चैन न ईंदो, उनखे करार न ईंदो। अञा ईअं खणी चवां त तूं अंदाज़ो लगा, जेका दुनिया जी थोड़ी लज़्ज़त आहे, जॾहिं उहा तोखे सुकून ॾे थी त ॿुधाए त जेका हक़ीक़ी लज़्ज़त आहे उनजो मज़ो छा हूंदो। जंहिं ख़ालिक दुनिया जे शयुनि में एतिरा अजीब मज़ा रखिया त उन ख़ालिक जे इस्म जो मज़ो छा हूंदो। उन वीचारे फ़कीर जे निमाज़ जो टाइम थी वियो। ॻोठ जे ॿाहिरां तलाश कई पाणीअ जी, नज़र कोन आयो पाणी। खूह परे खां नज़र आयुसि। सोचई त इहो खूह आहे त यकीनन ॾोइलो बि हूंदो, रसो बि हूंदो। छो न वञी उन खूह मां पाणी कढी वुज़ू करे निमाज़ पढ़ा। जॾहिं खूह वटि आयो, खूह ॾे निहारी त पाणी त अथसि, पर पाणीअ में मथो कुझु किचिरो बि पियो आहे। काठियूं वग़ैरह जीअं घटि इस्तेमाल वारो खूह हूंदो, कुझु उनखे काठियूं नज़र आयूं। दिलि में ख़्याल कई त पाणी त आहे, पर काठियूं वग़ैरह बि अथसि, ख़बर न आहे अलाए पाक बि हूंदो अलाए न। भला वरी बि पाणी आहे। ॾोइले जे तरफ़ वधियो। जॾहिं ॾोइले जे तरफ़ वधियो, ॾिठई ॾोइलो आहे पर रस्सी कान्हे का। हाणे जॾहिं रस्सी न हुई, हेॾे होॾे ॾिठई रस्सी कान्हे। दिल में ख़्याल कई को सुञाणू बि कोन्हे, रस्सी कंहिंखो घुरां, कंहिंखो रस्सी वठां। अला से हाणे ॾोइलो बि ॾिनो अथई, खूह बि ॾिनो अथई त रस्सी बि ॾे, मदद कई अथई, लाॻे थो कुर्ब कर। दिल में ख़्याल पियो करे। अचानक ॻोठ मां हिकु नौजवान नियाणी निकिती। अजनबी शख्स ॾिसी उन ॾांहुं वधी आई। ऐं चाचा या फ़कीर कुराड़ा या ॾाॾा कुराड़ा, जेको बि बहराड़ी जे उन वक़्त जे हिसाब सां मुनासिब जुमिलो हुयो। ऐं वॾी उमिरि वारा मुसाफ़िर परेशान लॻो पियो आहीं, ख़ैर त आहे? चई ऐं नींगिरी अम्मा, निमाज़ आहियां, निमाज़ जो टाइम थी वियो आहे, वुज़ू लाइ पाणी कोन पियो मिले, खूह बि आहे, ॾोइलो बि आहे, पर रस्सी कोन्हे का, पाणी छा सां कढां? तवजह कजा मुंहिंजे ॻोठ गोलो ॾाहिरीअ जे हिन पट ते वेहण वारा। उहा नियाणी निहारे चवेसि थी, चाचा या नाना कुराड़ा, घणो वक़्तु थियो अथई निमाज़ खे? चवे थो बचड़ी, जॾहिं खां समझदार थियो आहियां, यादि न आहे त मूं कॾहिं निमाज़ छॾी हुजे। निहारे चवे थी त 80 साल उमिरि आहे? चवे हा मां 80 साल उमिरि आहे। चवेसि थी ॾाॾा, 80 साल उमिरि ताईं निमाज़ूं पढ़ियूं अथई, अञा बि तोखे पाणीअ कढण लाइ रसीअ जी ज़रूरत आहे? तवजह कजो। फ़कीर जेॾी महिल उन न्याणी जा जुमला ॿुधा त हुन जे दिमाग़ मां जीअं का शइ अचानक अचे वेंदी आहे, खुली वेंदो आहे। निहारे चई, अम्मा छा चई?
चवे थी ऐ 80 साल जा निमाज़ी एतिरो चयुमि त 80 साल निमाज़ पढ़ंदे थिया थई अञा खूह मां पाणी कढण लाइ तोखे रसीअ जी ज़रूरत आहे। निहारे चवे थो हा बचड़ी मूंखे रसीअ जी ज़रूरत आहे। छा बिना रसीअ जे बि पाणी मथे ईंदो आहे छा? नंढड़ी खूह जे मथां बीही पंहिंजी पिक कढी थी खूह में उछलाए। छा उछलाई? थोड़ो ॻाल्हायो। छा उछलाई? पिक कढी पंहिंजी खूह में उछलाई ऐं ईअं खूह जो पाणी मथे उबड़का ॾेई अचणु शुरू थियो। जेॾी महिल खूह जो पाणी मथियनि कपरनि खां मथे वहण लॻो ऐं उहे जेके काठियूं ऐं किन वहण लॻा त उन न्याणीअ चयो ऐं 80 साल जा निमाज़ी वुज़ू कर। उन जी अखो न न्याणीअ में चवेसि थी ऐं 80 साल जा ॾाॾा या कुराड़ा निमाज़ थी वञे वुज़ू करे वठ। उन वुज़ू कयो। गुम इन ॻाल्हि में आ त हिन न्याणीअ ते मालिक जी केॾी महिरबानी आ। नंढड़ी उमिरि जी थी करे अल्लाह ताला एतिरो करम कयो आ। पिक उछलाई थई खूह में त खूह जो पाणी मथे चढ़ी आयो आ। वुज़ू कयई, निमाज़ में शुरू थियो, निमाज़ पढ़ी बस कयई। न्याणी ॾिठई मौजूद कोन्हे का। यकीन आयुसि त हिन ॻोठ मां आई, इन ॻोठ जी हूंदी। वधी वियो अॻिते। अबा को माण्हू मिलियो हेड़े आरे पारे, हिक नींगरी अबा हिते आहे, उन जो घर किथे आ? जंहिं माण्हू हिन जा पता पार ॿुधा उनखे चई उहा त अल्लाह जी ॾाढी नेक सालिह बानी आ। तूं केर आहीं, किथां आयो आहीं? चई अबा इनखे छॾियो आ केर हां, किथां आयो आ? मूंखे रुॻी न न्याणीअ जे घरड़े जो ॾसड़ो ॾियो। अदा इहो फलाणो दरड़ो थई उन न्याणीअ जो। उन न्याणीअ जे दरड़े ते वञी उन मुसाफ़िर जो दरड़े खे खड़कायो। उहा नींगड़ी दरड़ो खोले चवे थी ऐ चाचा या नाना कुराड़ा अञा पाणी खपे छा? तवज्जो कर नौजवान ऐ निमाज़ुन पढ़ण वारा, खुदा जे दरबार में सजदा करण वारा, इन सजदन खे कम वारो बनाए। किथे ईअं न थिए त हे सजदा ॾींदे तुंहिंजी ज़िंदगी गुज़री वञे लेकिन सजदे वारे जो कुर्ब तोखां दूर रहिजी वञे। तवज्जो कर मुसलमान। उन न्याणीअ निहारे चयो त छा अञा पाणीअ जी ज़रूरत आ? निहारे चवे थो ऐ अल्लाह जी बानी, पाणीअ जी ज़रूरत नाहे, मगर तोखे कसम आहे उन ज़ात जो जंहिं तोखे पंहिंजे वजूद मां जनम ॾिनो आ। यानी उन तोखे जीजल अमड़ जो कसम थो ॾियां जेका तुंहिंजी जीजल माउ आ। मूंखे इन दुकान जो ॾस ॾे जिथों इहो वखर तो ख़रीद कयो आ। वखर कहिड़ो हो? उन जे मुंहं जी पिक। दोस्तो वखर कहिड़ो हो? मुंहं जी पिक। उन न्याणीअ निहारे चयो ऐ मुसाफ़िर, मजबूर करे विधो थई, हाणे ॾसण मुंहिंजी मजबूरी आ। ॿुधाई त ही वखर किथां ख़रीद कयो आ? चई जी को चवां। बस एतिरे चवण सां न्याणीअ जे अखियुनि में लुड़क लड़ी आया। मदीने तय्यबह ॾे मोहड़ करे चवे थी ऐ मुसाफ़िर, जेॾी महिल बि महबूबन ते मां दुरूद पढ़ंदी हां त हिन ज़ुबान ऐं दिल खे गॾु करे अखियूं बंदि करे तसव्वुर इहो कंदी हां त मां पंहिंजे करीम आका जे दरबार में वेठी हां ऐं पंहिंजो दुरूद सलाम जो नज़रानो पेश करे रही हां। पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं खां इहा कैफियत थी वई आहे मुंहिंजी, अल्लाह ताला मुंहिंजे ज़ुबान जे हिन पिक में एतिरी बरकत रखी आहे जेको न थियणो कमु हूंदो आहे उहो बि अल्लाह ताला इन दुरूद पढ़ण खां पोइ पिक कढंदी आहे, उन मां अल्लाह उहो मुंहिंजो कमु करे छॾींदो आहे। मुंहिंजा मिठड़ा दा
असां तू पंहिंजे न्याणियुनि खे सम्झंदा आहियूं त बस असां जूं न्याणियुनि जो कमु आहे सिर्फ़ मेयूं ॾुहण मानी पचाइण ऐं फरियो ॾियण। ओ मुंहिंजा अदा न्याणियुनि जे मथां बि दीन जो उहो ई हक़ आहे जीअं मर्दनि जे मथां आहे। न्याणियूं बि अल्लाह जूं नेक बानियूं, मर्द भी अल्लाह जा नेक बाना। त मां उन्हनि ख़ासि करे निमाज़नि जे ख़िदमत में अर्ज करण चाहियो त ऐं निमाज़ी कॾहिं बि कोन सोचियो थी त हीअ जेका निमाज़ आहे इन निमाज़ जे अंदर केॾो वॾो राज़ आहे। इन राज़ खे जेकॾहिं हिकु दफ़ो बि दिल जे गहराईअ सां सोची ख़ुदा जी ज़ात थी ॼाणे हिकिड़ो सजदो तोखे उन मंज़िल ते पहुचाए छॾे जेको तुंहिंजे ख्वाब ऐं ख़यालनि खां बि मथे आहे। कॾहिं तसव्वुर कंदो कर निमाज़ी निमाज़ पढ़ण जे वक़्त त ही निमाज़ जो तोहफ़ो ॾियण वारो केरु आहे, वठी अचण वारो केरु आहे। ऐं गॾोगॾु इन में जेके मख़फ़ी राज़ आहिनि आशिक ऐं उशाक था ॼाणनि। आऊं ग़ुलाम आहियां, अदना ग़ुलाम आहियां सजण साईं जे दरबार जो, ग़ुलामनि जो बि ग़ुलाम आहियां। मुख़्तसिर अर्ज़ कंदुमि त जॾहिं मुंहिंजे बेनियाज़ रब पंहिंजे दिलबर महबूब खे फरमायो, ओ मुंहिंजा महबूब छा खपई, अॼु नाज़ कर, अॼु राज़ आ, अॼु को अंगल कर त तुंहिंजो रब तुंहिंजो अंगल खणे। मुसलमान गौर कर, अर्शन खां मथे, फर्शन खां मथे, सिदरतुल मुंतहा खां मथे, मकान खां मथे, ला मकान ते मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात रब सां अंगल कहिड़ो कयो। मुझा मौला तो पंहिंजे महबूब खे त अॼु अर्शन खां मथे घुराए दीदार कराया। मौला मूंखे अॼु फिक्र आहे पंहिंजे गुनहगार उम्मत जो। मिठड़ा भा, मुझे बेनियाज रब पंहिंजे महबूब जे मोहब्बत खे ॾिसी त पंहिंजे उम्मत सां मुंहिंजो महबूब केॾो प्यार थो करे। तोखे त दुरूद पढ़ंदे बि मुंहिंजा दोस्त टाइम कोन थो मिले, तोखे दुरूद जे लाइ बि टाइम कोन थो मिले, लेकिन मुंहिंजे मुस्तफ़ा वटि ॾिस त तुंहिंजे लाइ टाइम केतिरो आहे। तू पंहिंजे ज़िंदगीअ में ॾिस त तो वटि महबूब ते दुरूद पढ़ण लाइ टाइम केतिरो आहे। ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ॾे निहार त मुंहिंजे आका करीम जे दरबार में तुंहिंजी केतिरी इज़त, तुंहिंजो केतिरो फ़िक्र आहे। अल्लाह जे दरबार में महबूबन अर्ज़ कयो, मौला मुंहिंजे गुनहगार उम्मत खे बि को दीदार कराए, को मेराज कराए। तवज्जो कर मुंहिंजा दोस्त, रब जो जवाब कहिड़ो आहे। महबूब हिकिड़ी आहे मुंहिंजी रज़ा, ॿी आहे तुंहिंजी रज़ा। मुंहिंजी रज़ा हुई तोखे दीदार कराइण जी। हरम मां मोकिलियुमि जिब्राइल खे, जेको हरम मां तोखे वठी बैतुल मुक़द्दस ताईं अर्शन ते तमाम इंतजामात तुंहिंजे रब फरमाया, तोखे दीदार कराया, छो त रज़ाए खुदा ही। हाणे महबूब उम्मत जे मेराज जे लाइ रज़ाए मुस्तफ़ा है। महबूब रज़ाए खुदा जॾहिं हुई तॾहिं तोखे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, तोखे सफ़र तय कराया विया, पर जॾहिं रज़ाए मुस्तफ़ा आई आहे त मुंहिंजा महबूब पंहिंजे फर्श ते पहुची पंहिंजे ग़ुलामनि खे चइजां त जिते भी हुजनि, बनीअ में हुजनि, मस्जिद में हुजनि, खेड़ीअ में हुजनि, बने ते हुजनि, पाणीअ ते हुजनि, गाॾीअ में हुजनि, जहाज में हुजनि, जिते भी हुजनि, निमाज़ जो रुगी टाइम थे, काबे ॾे मोहड़ करे तकबीर तहरीमा हणण उन्हनि जो कम आहे। उते दीदार कराइण तुंहिंजे रब जो कम आहे। इहो सच आहे या न? मुसलमान ईमानदार अॼु इन ॻाल्हि खां हटी वञ त तुंहिंजो कहिड़े मर्तबे फ़िक्र सां ताल्लुक़ आहे। इन सभिनी तूं फ़िरकिन सिरकिन खे अॼु हेठि रख, थोरो मथे परवाज़ कर, हक़ीक़त खे समझ, हक़ीक़त खे सुञाण त उते कम छा ईंदो, उते कम केरु ईंदो।
मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम हे जुमलो चवण देन सजण साईं जे फकीर खे अल्लाह दिनियो 50 नमाजूं घणियूं दिनियो अल्लाह 50 मुझे मुस्तफा चयो मौला मुझा थकजी पवंदा मौला मुझा थकजी पवंदा सादन लफ्जन में चयो मौला मुझा थकजी पवंदा महबूब चंगो 45 मौला मुझा थकजी पवंदा महबूब चंगो 40 मौला मुझा थकजी पवंदा सोच मुसलमान लहंदे लहंदे पंजन जो जॾहिं नंबर आयो आ मुझे मुस्तफा करीम जे आॾो उहो ई जवान साॻियो ई बीठो आहे जेको हर दफ़े अर्ज़ थो करे त सोना अञा रियायत अॼु बि उन ईअं ई चयो त महबूब बाक़ी घणियूं मुझे आका फरमायो 5 सोना अञा बि घणियूं आहिनि मुझे मुस्तफा फरमायो हाणे मूंखे हया थो अचे हाणे अजमाइन अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह सलात ही सलाम में सुस्ती न करदा कस कान थई रस जो सौदो थई कसो सौदो न थई दिल खोले पढ़ अर्ज पे कयम त मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम गुनहगार उम्मत जो दुनिया में थकजण बर्दाश्त गालाइंदा छो मुझे महबूब बार बार रब जे दरबार में अर्ज कया बार बार अर्ज कया अल्लाह जे जात खां रियायत कराई कंहिंजे ला गाला गालायो कंहिंजे ला रियायत कंहिंजे ला वठबी आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे गालायो अदा याद कंहिंखे कबो आहे जंहिंसां प्यार हूंदो आहे लेकिन मूंखे जुमलो चवण दे करोड़न खां वधीक कीमत वारो जुमलो मुझो महबूब मुस्तफा जेको हिन दुनिया जे अंदर पंहिंजे उम्मत जो थकजण बर्दाश्त नथो करे उहो जहन्नम में सड़ण बर्दाश्त कंदो जवाब दे वरी जुमलो दोहराया थो त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात उम्मत जो थकजण बर्दाश्त न कयो जेको उम्मत जो थकजण बर्दाश्त नथो करे उहो उम्मत जो सड़न बर्दाश्त कंदो गाला गाला कंदो इते भी इल्म वारियूं ॻाल्हियूं हटी करे थोड़ो फ़कीरी जुमलो चवां नाराज न थींदो छो त इल्म जूं ॻाल्हियूं आलिम कंदा अल्लाह ताला उन्हनि खे इल्म अता फरमायो आहे फहम अता फरमायो आहे उन्हनि जे सीननि खे अल्लाह ताला कुशादो फरमायो आहे सायूं फ़कीर माण्हू बस ॿुधी हुनजी ॿुधी मिड़ई ॿुधियूं पिया कंदा आहियूं अल्लाह वारनि जा नेक सालिह बाना उलमा उहे हक़ीक़तूं बयान कंदा आहिनि असां हुन जूं फ़कीरनि जूं ॿुधियूं ॻाल्हियूं पिया बयान कयूं उलमा खां ॿुधो आहे त मुंहिंजे महबूब खे अल्लाह 70,000 हिजाब जा परदन में मोकिलियो आहे इहो सच आहे उलमा खां ॿुधो आहे हिकिड़ो पर्दो मुझे महबूब मुस्तफा जो रब खोलियो आहे हिकिड़ो पर्दो घणा पर्दा हिकिड़ो पर्दो 69,000
999 उहे हुस्न हिजाब जा पर्दा अञा बि मुझे महबूब मुस्तफा करीम जे ज़ात जे मथा मौजूद हन। हिकु पर्दो खुलियो आ, अबू बकर ॾिठो सिद्दीक़ अकबर बणजी वियो, उमर ॾिठो फारूक आज़म बणजी वियो, उस्मान ॾिठो गनी बणजी वियो, सोने अली ॾिठो खुदा जो शेर बणजी वियो। मां तोखां तो पुछां, मूंखे पुछी सोची पो जवाब ॾे, हिकिड़ो हिजाब जो पर्दो हटियो, के वली बणजी विया, के गौस बणजी विया, के कुतुब बणजी विया, के अबदाल बणजी विया। हिकिड़े पर्दे लहण जो इहो कमाल आ। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो 69,999 पर्दा रब पंहिंजे महबूब जे चेहरे तां हिजाब जा लाहींदो। ॿुधाए त जॾहिं हिकिड़ो पर्दो लथो उन जो ही कमाल आ, त उन जो कमाल छा हूंदो? हिकिड़े पर्दे लहण सां दुनिया किथां खां किथे पहुची वई। जॾहिं तमाम पर्दा मुझे मुस्तफा करीम जे उन पाक चेहरे तां हिजाब जा लहंदा, यकीन कर मुझे महबूब के आशिकन सुञातो। इन गाल में कोई शक ना है। हे जेके पंजहन, इन्हनि पंजन जो राज कहिड़ो आ? हिकिड़ो ही जुमलो चवां त इन्हनि पंजन जहिड़ा ॿिया काइनात में पंज आहिनि ई कोन। सच बुध ऐं सच खे बर्दाश्त कर। सुहिणे सिद्दीक़ अकबर जे सदाकत खे सलाम, सुहिणे अमीर उमर जे अदालत खे सलाम, सुहिणे उस्मान गनी जे हया खे सलाम। मुझो दिलबर अली जेडी मल सहाबा जे लाइन में आ, उन सुहिणे अलीयुल मुर्तजा शेर खुदा जे शुजात खे सलाम। पर जॾहिं उहो सुहिणो अली घर जे अंदर आ त पंजन में शामिल आ, जे घर जे ॿाहिर आ त चैन में शामिल आ। लेकिन याद रख, जॾहिं अली ॿाहिर अचे ऐं मुझो मुस्तफा ॿई जॾहिं ॿाहिर अचनि त ॿाहिर बि पंज, जे ॿई अंदर वञनि त अंदर बि पंज। आशिक डबल पंजतनी थई। मां अर्ज पे कयो, अल्लाह ताला रहम फरमाए। ॾाढो डिॼां थो, उलमा खां ॾाढो डिॼंदो हां। उन्हनि वटि फतवा जो पावर आ। अल्लाह ताला उन्हनि खे इल्म सां नवाज़ियो। असां यूं सफ़ा मस्त चरिया, पोइ ख़बर कान पवंदी आ। मुंहिंजा मिठड़ा यार, मुंहिंजा मिठड़ा भा, ओ मुंहिंजा मुस्लमान भा, मुझे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात के सुञाणण खां पहिरीं, आले रसूल तो बाद में आ, असहाबे रसूल तो अञा भी अञा भी बाद में आ। आले रसूल, असहाबे रसूल, इन ते मां बाद में तो ॻाल्हायां। मूंखे थोड़ी हिकिड़ी ॻाल्हि त मुझे मुस्तफा के कायनात जे अंदर कंहिं सुञातो? सोची जवाब दियो। सुहिणे अलीअ खे कंहिं सुञातो? महबूब मुस्तफा, हा महबूब मुस्तफा सुञातो आ। शेरे खुदा के महबूब मुस्तफा सुञातो आ। मुझे महबूब मुस्तफा पंहिंजे यारे गार सुहिणे अबू बकर सिद्दीक़ के फरमाया, या अबा बकरिन लम यारिफनी हकीकतन गैर रब्बी। ऐ मुझे गार जा यार, ऐ मां मुस्तफा सां सफर हज़र में गॾु रहण वारा, मां मुस्तफा जे हकीकत के सुञाणे मुझे रब खां सवा कोई नथो सघे। मुझे मुस्तफा जी हकीकत छा है, इन ॻाल्हि के कोई नथो समझी सघे। बस वरी ढुक भरे छॾियो। अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। छो त मुंहिंजा दोस्त अजीज मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ॾे क़ुरान करीम नाज़िल थियो आ, हली आयो आ। क़ुरान नूर आहे। ॻाल्हायो, क़ुरान नूर आ, कोई शक ना है। क़ुरान शिफा आहे, क़ुरान रहमत आहे, क़ुरान बरकत आहे। यकीनन भला क़ुरान कब्र में कम ईंदो? ॻाल्हायो, क़ुरान कब्र में शफात कंदो?
कुरान पढ़ण वारे सां कब्र में गॾु हूंदो ठीक आ कुरान पढ़ण वारे सां कब्र में भी हूंदो कुरान पढ़ण वारे सां हशर में भी हूंदो छो त कुरान वफादार आ चो कुरान गाला गाला कुरान वफादार आ हाणे इन जुमले के ते मजबूत रखजा कुरान वफादार आ कुरान करीम नूर आ लेकिन मां तोखां तो पुछां ज़माने जे अंदर उहो ॾींहुं अचणो आहे यकीनन अचणो आहे जॾहिं मुंहिंजा दोस्त अजीज अॼु तो वटि जेको कुरान करीम आ उहो छा में आ चो किताबी शक्ल में पन्ननि ते लिखियल आ जवाब ॾे पन्ननि ते लिखियल आ उहो पन्ना वरी बंदि थी हिकिड़ी किताबी शक्ल आहे उनखे कुरान करीम सॾींदा आहियूं उन रेहल ते रखंदा आहियूं जवाब ॾे हा कुरान करीम खे असां तूं मुंहिंजा दोस्त अजीज इज़त ऐं अज़मत जे बुनियाद ते सुहिणा सुहिणा रुमाल वेढ़ींदा आहियूं चओ हा हाणे कुरान करीम जा रुमाल साथी आहिनि जेके कुरान करीम खे ढकियो वेठा आहिनि कुरान करीम जी रेहल इज़त आहे जंहिंमें रखी तिलावत कई वेंदी आहे लेकिन जंहिं वक़्त में हिकिड़ो वक़्तु हिन दुनिया जे ज़मीन ते अचणो आहे इहो रेहल भी हूंदो इहो जेको तुंहिंजे घर में कुरान करीम वेढ़ियो पियो आहे कपड़नि में कपड़ा भी हूंदा रेल के खोले रखंदे रेल जे मथां वरी कुरान करीम रखंदे उन जे मथां कपड़ा जॾहिं खोलींदे जॾहिं जीअं जो अंदर खोलींदे वर्क खोलींदे वर्क त हूंदा पर अखर मौजूद कोन हूंदा सोचजा कुरान वर्क न आहिनि कुरान करीम चाहे जेके उन में पाक लफ़्ज़ लिखियल आहिनि कुरान करीम वर्कन जो नालो गाला कुरान करीम वर्कन जो नालो नाहे हे वर्क उहे आहिनि जिन ते पैगाम खुदावंदी लिखियल आहे इन उन वर्कन ते लिखियल आहे जंहिंजे करे कुरान चऊं था तवजह कजा पहिरों जुमलो विसार जान उहो टाइम ईंदो इहो रेहल भी इते पयो हूंदो इहे तमाम पन्ना भी इते खाली पया हूंदा इहे रुमाल भी इते पया हूंदा लेकिन कुरान करीम जा हरफ मौजूद न हूंदा कुरान काॾे उॾामी वेंदो काॾे वेंदो जवाब ॾियो जॾहिं क़ुर्बे क़यामत ॿुधो अथव न त क़यामत कॾहिं न थींदी जेसीं कुरान हूंदो ॿुधो अथव न ग़ुलाम नबी महेसर जो शेर आशिकनि शेर में वॾियूं ॻाल्हियूं चई छॾियूं आहिनि यानी क़ुर्बे क़यामत जी इहा बि निशानी आहे कुरान करीम परवाज़ करे वेंदो काॾे परवाज़ कंदो जवाब ॾियो चो जिथों आयो हो ओॾहूं गाला गाला जितों आयो हो ओॾहूं कुरान करीम वींदो लेकिन कुरान करीम रेहल खे भी हिते छॾे वेंदो कुरान करीम तुंहिंजे न पन्ननि खे भी हिते छॾे वेंदो कुरान करीम खे जेके हेतिरा तो रुमाल वेढ़िया आहिनि इन्हनि खे भी छॾे वेंदो हालांकि कुरान शिफ़ा आहे हालांकि कुरान रहमत आहे हालांकि कुरान नूर आहे हालांकि कुरान सच्चो साथी आहे कब्र में भी ईंदो हशर में भी ईंदो लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज मूंखे वधी मथे चवण दे कुरान सुहिणो साथी आहे कुरान भलो साथी आहे कुरान करीम शिफ़ा आहे कुरान करीम रहमत लेकिन हिकड़ी घड़ी अहिड़ी ईंदी जेको कुरान करीम पाण सां गॾु रहंदड़ साथनि खे छॾे वेंदो लेकिन साहिब कुरान ॾे त निहार साहिब कुरान ॾे त निहार मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 27 रजब ते मेराज ते मदीने जे ताजदार जो परवाज़ मदीने जो साईं ज़मीनुनि खां मथे अर्शन खां मथे मुंहिंजा दोस्त ते लामकान ते भी मुंहिंजो मुस्तफ़ा वियो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे जिस्म ते खाधीअ जे कपड़नि जो वॻो आहे मुंहिंजे मुस्तफ़ा सां हो वॻो भी अर्शन खां मथे गॾु हलियो या रहिजी विया जवाब दे बेशक कुरान वफादार आहे लेकिन साहिब कुरान वफादार आहे कुरान शिफ़ा है कुरान रहमत आहे लेकिन साहिब कुरान जे मक़ाम ॾे भी कॾहिं तवजह करो कर ओ मुंहिंजा दोस्त अजीज सादड़ो एतिरो न थी जो चवीं त मुंहिंजे मुस्तफ़ा जो शान कुरान में ॿुधा ईअं न चवंदो कर कुरान जी तस्दीक खपई त ज़ुबाने मुस्तफ़ा खां पुछंदो कुरान करीम जी तस्दीक करनी थई त ज़ुबाने मुस्तफ़ा दे मुतवज्जह थींदो कर छो त मुंहिंजा दोस्त अजीज कुरान करीम कुछ पंहिंजे साथन के छॾे वेंदो आहे लेकिन मुंहिंजो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात महबूब चई सघी तो कुरान आयो ओॾहूं आहे कुरान करीम जेॾहूं आयो आहे ओॾहूं वियो आहे मां जे न तोखे महबूब मुस्तफ़ा जी हक़ीक़त ॿुधायां त मुंहिंजो मुस्तफ़ा किथां आयो आहे त तुंहिंजो अकुल बंदि थी वेंदो
जो अकल कम करण छॾे ॾींदो छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंशाअल्लाह ताला खुदा घुरियो त कॾहिं न कॾहिं कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैया जे मथा तोखे मुकम्मिल मीलाद पढ़ी ॿुधाईंदुमि तोखे ॿुधाईंदुमि बशर चइबो छा के आहे बशर खाकी छा खे चइबो आहे बशर आबी छा खे चइबो आहे बशर नूरी छा खे चइबो बशर अमरी छा खे चइबो आहे तोगी बशर 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 खणी संदा तोखे ख़बर ई कान्हे हकीकत केतिरी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने जो ताजदार उहो वफ़ादार आहे जेके जिस्म सां कपड़ा लॻल हूंदा आहिनि उन कपड़नि खे बि अर्शन खां मथे खणी वेंदो आहे अञा मां तोखां पुछां थो जेका कदमनि में न बकरीअ जे खल जी नलैन पियल हूंदी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उन खे बि कोन छॾींदो आहे पर शर्त इहो आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे दामन में हथड़ो मज़बूत हुजे महबूब जे दामन में हथड़ो मजबूत हूंदी इंशाअल्लाह ताला दुखियो ॾींहुं कोन ॾिसंदे उन मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां मुझा दोस्त अजीज प्यार कर जॾहिं भी मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाक इस्म मुबारक बुधी त दिल खोले दुरूद पढ़ंदो कर हिकड़ी गाल थोड़ी तोखे चवां जे कॾहिं तुझे दिमाग जे मथों न गुज़री वञे त तोखां तो पुछां हिन ज़मीन खां मस्जिद जी इज्जत मथे आ या न गाला गाला इते जूतो पाए हलंदे मस्जिद में जूतो पाए हलंदे न हलंदे भला हिन दुनिया जे मस्जिद न खो मस्जिद नबवी जो मकाम मथे आ या न मथे आ भला मदीने वारे मस्जिद खो वरी हरम काबा गाला भला हरम काबा खां वरी मथे अर्श मथे हल कुर्सी लोकल जे पोती शान में मथे कदे सोचो अथई कदे कदे फकीरानी गालियो सोचींदो करे कदे सोचो अथई त मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी में भी नालैन मुबारक लाथी हरम काबा में भी नालैन मुबारक गाला गाला नालैन मुबारक लाथी लेकिन अर्शे मुअल्ला उते महबूब नालैन लाथिया या पातिया जवाब दे सोची पो जवाब दे अर्शन खां मथे महबूब नालैन लाथिया या पातिया ला मकान ते मुस्तफा नालैन लाथिया या पातिया छो चरियो थियो हई सोच जह जगह ते मलाइक नूरी मखलूक जह जगह ते नूरी मखलूक जे सरदार जा पर सड़ी वञन उते मुझे मुस्तफा करीम जे जे कपड़न के भी कुछ न थे जडे मुस्तफा जे कपड़न जो मकाम तुझे नूरी मलाइक परन खाऊ ताकतवर त मुस्तफा जो मकाम छा हुंदो सोच त सही मुसलमान कदे सोच त सही छा जिब्राइल अर्ज न कयो त लौ दनौ तो अन मिलत अल्लाह तरक या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब एकड़ो जे करे ज़रोब मथे हलंद समझा नूरानी पर चयो न जिब्राइल नूरानी पर सड़ी वींदा यानी उहे तजल्लियात हुयूं जिथे फरिश्तन जे सरदार जिब्राइल अमीन जे नूरानी परन में भी ताकत न हुई उन तजल्लियात के बर्दाश्त करण जी मगर मुझे मुस्तफा करीम जा खादी जा हुए कपड़ा मथे वया या न वया पक थई वया न छाजे करे वया जिते जिब्राइल जा पर सड़न उते मुझे मुस्तफा करीम जे कपड़न के कुछ न थे इहो कपड़न जो कमाल आ या मुझे मुस्तफा जे पाक नूरानी जिस्म जो कमाल आ सोच जह जगह ते महबूब जे रुगी जिस्म जे हिस्से के लगंदड़ कपड़न जे जी एतरी इज्जत आ तो न महबूब जो मकाम छा हुंदो मस्जिद नबवी में नालैन लाहे मुझे मुस्तफा तो के अदब सिखारियो आ काबतुल्लाह जे हरम में नालैन मुबारक लाहे मुझे मुस्तफा तो के अदब सिखारियो आ छो त सच आहे इहो मुस्तफा करीम बशरी लिबास पाए आयो छो बस मां हिकड़े जुमले में हा गाल चवां त इहो बशरी लिबास पाइण जो मकसद ही तोखे समझाइण हुयो जे
मुझो मुस्तफ़ा इन सूरत में न अचे त तोखे केर समझाए है। बाकी मुझे मुस्तफ़ा जे हकीकत के दिसणो थई त थोड़ो अरशन का मथे निगाह करे ऐं पो दिस त जेको मस्जिद हर नबवी में भी नालैन लाहे थो, अल्लाह जे हरम में भी नालैन लाहे थो, तो असा के समझाए थो त अदब ही कबो आ, अदब कयो, इज्जत कयो। उहो ही जदे मस्जिद नबवी खां आला हरम, हरम खां आला अर्शे मुअल्ला, लोह कुर्सी कलम वगैरह 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 हलियो वञ, मुस्तफ़ा नालैन कोन थो लाहे। तोखे बुधाए थो त ऐ दिसण वारा इन फर्शते मां मुस्तफ़ा, फर्शते मां मुस्तफ़ा मेहमान थी आयो हा। असुल मुझो मकाम उते आ जिथे जुतन सुधो घुमी रहियो। छो त यार कहे एमपीए एमएनए जे बंगले थे त अजकल जाम था वञूं, असां वींदा आहियूं बंगलो, वरी हाल, वरी कमरा, वरी कमरन में हिकिड़ो खास कमरो हूंदो आ, कमरन में भी हिकिड़ो खास कमरो हूंदो आ। तमाम माण्हू हिकिड़ा वीचारा मूं जहिड़ा गरीब ॿाहिरीं गेट ते बूट लाहींदा, ॿिया वरी थोड़ा अंदरे हाल में, टिया वरी अञा थोड़ा अॻिते, ईअं न। आखिरी जेको अमीर माण्हूअ जो जेको खास पर्सनल रूम सही हूंदो ठहियल आ, जंहिंमें बेहतरीन आला क्वालिटी जा कालीन लॻा पिया हूंदा आहिनि, सभु को अचे उते बूटड़ो 10,000 वारो बि लाहे, 5,000 वारो बि लाहे। अंदर जॾहिं वञिबो आ त ॾिसंदा आहिनि त उन एमपीए या एमएनए या कंहिं रही सके ताज जी हल्की आ चप्पल 150 वारी पाती पई आ, सुकून सां घुमी रहियो आ। ये हकीकत आ या न? जवाब ॾियो। 15,000 वारो बूट भी बाहर, 10,000 वारो बूट भी बाहर, सब को पैर अदब में उघाड़ा करे चे पहुतो। छो त जेको बूट पाए वञे, हाँ उन जी दिल इहा बर्दाश्त न करे, हाँ दिल हुन के चवे हाँ त काॾे तुंहिंजो बूट, काॾे कालीन, लेकिन जेको मालिक आ उन जी त मर्ज़ी आ न। 50 रुपए वारी जुती पाए घुमे, उन खां पुछण वारो केर? पो तू समझी छो नथो त जेको मालिक हूंदो आ उहो उते भी जुती पाए घुमंदो आ जिथे कोई हज़ारन जो बूट भी पाए कोन सघंदो आ। मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा असुल किथों जो आ, असुल महबूब जी हकीकत चाहे वो मुझो रब थो जाने। मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक गुलामो, मुझे महबूब जंखे इज्जत दिनी आ उनखे इज्जत दे। इन में तुझी आफियत आ, इन में तुझी भलाई आ। जंखे मुझे मुस्तफ़ा जह मकाम ते रखियो आ उनखे वो मकाम दे, तुझी इन में आफियत आ। अगर न कंदे न तो जबल ते कोई फर्क न पवंदो, पांजो मथो फाड़े पांजे पान के जख्मी करी छड़ींदे, नुकसान तुझो ही तुझो आ। छो त मुझे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना हिकड़ो चओ त बुल्ले शाह सोने जिकड़ो शहर दिमाग ते चढ़ी आयो आ। छो त इन्हनि आशिक न मालिकन खे सुञातो, उन्हनि खां पुछ त यार जी हकीकत छा आहे। असां खतमा भी ॾियूं, बकर जेरा भी हेॾा सारा रानुनि जूं रानूं खाई वञूं, ऐं अल्लाह जा लख एहसान आहिनि, गंज हलवा भी नसीब थिया आहिनि, मालिक जा कुर्ब आहिनि, सभु कुछ भी खाऊं ऐं वरी चऊं खाऊं भी सही, ड्रौ भी कयूं, मौज भी कयूं ऐं आशिक भी सदायूं। ईअं न मारुन रीति जीअं सोन मटाइन सेण, ईअं न थींदो। सदाई दोस्तन खे चवंदा हो मुसलमानो गौर कयो, जॾहिं न वौणन जो बिज काहींदा हूं त जंहिं बिज जे दाणे जी मथी खल न सड़ंदी आ तेस ताईं गौच अंदरों कोन निकरंदो आ। हारी माण्हू वेठा हो, इहो सच आ न। जेस ताईं मथी खल न सड़ंदी तेस ताईं अंदरियों गौच कोन निकरंदो। जंहिंजी मथी खल बरकरार हूंदी उन मां गौच कॾहिं कोन निकरंदो, सलो कॾहिं कोन निकरंदो, उहो उते ई सुको पियो हूंदो। असां चऊं त ताक़तवर बि हुजऊं, माशाअल्लाह 120 किलो असांजो वज़न भी हुजे, हीअं भी हुजे, हीअं भी हुजे, आशिक भी हुजऊं, उशाक भी हुजऊं, मुंहिंजा मिठा ईअं कोन थींदो। हा
आशिक ऐं उशाक हुजण जे लाइ अल्लाह जे कामिलन खां पुछ त आशिक कीअं थींदो आहे, उशाक कीअं थींदो आहे। यार खे सुञाणण जे लाइ उहो रूप कहिड़ो हूंदो आहे, जंहिं रूप में माण्हू मालिकनि जे मुहबत जो ज़रो हासिल कंदो आहे। बस हिकिड़ो शेर रुगी चवां, सचल साईं जो पाण फरमाइनि था, ओ मस्ती दे विच मुहब जो मिलिया। सचल साईं फतवा ॾियणी थी उनखे ॾिजां, मां ग़रीब माण्हू मूं में सप न आहे। अल्लाहू हर मस्ती दे विच मुहब जो मिलिया, मस्ती दे विच मुहब जो मिलिया, हस्ती होद हराम ओ जह दिल पीता, इश्क दा जाम सा दिल मस्तो, मस्त मुदाम जह दिल पीता, जह दिल पीता, इश्क दा जाम सा दिल मस्तो, मस्त मुदाम जह दिल पीता। जंहिंखे मौला इश्क जो जाम नसीब कंदो आ, ज़रड़ो जंहिंखे कुर्ब जो मिलंदो आ, उन जो मक़ाम केतिरो बि आला हूंदो आ, लेकिन उन जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आ। सचल जहिड़े जवान खां पुछ छा थो चवे, पाण फरमाइनि था, हाय दर सयां दे सवें सिपाही, अल्लाहू दे समय सिपाही, सचलो खास गुलाम ओ जह दिल पीता, इश्क दा जाम सा दिल मस्तो, मस्त मुदाम जह दिल पीता। इश्क जो जाम प्यार दिल के खबर पइजी वञे, अंदाज़ो लगी वञे तो त दुनिया जो पलीत जाम पी ॾिठो आ, ॿ ढुक भरे दुनिया ज्यादो मौज करे ॾेखारींदो आ, लेकिन सच इहो आ, मां बेज़ार, भेण बेज़ार, ज़ाल बेज़ार, ओड़ो पाड़ो बेज़ार, कॾहिं पंहिंजे जान मां पाण बेज़ार। छो त इहा नकली मस्ती आ, इहा मौज नकली आ, जेका असली मस्ती हूंदी आ। अबो अम्मा त छा, पर उन जे चेहरे ॾिसण लाइ दुनिया दीवानी हूंदी आ। मौज दे पंहिंजे पाण खे, उहा असली मौज दे, असली इश्क जी मुंहिंजा दोस्त अज़ीज पंहिंजे पाण खे, उहा का सुती प्यार जेकॾहिं न हिकिड़ो कतरो बि मिली वञे, रहमत दा दरिया इलाही हरदम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा। घर में वेखा अमला बल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले, जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। करना थड़ थड़ कंबन उच्चियां शाना वालड़िया, फजल करी मौला बख्शे जावन मुझे मुका लड़िया।
अल्लाह जे ज़ात खां अदल न फज़ल जी तलब कर। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो दीवानो थी, मुझे महबूब करीम जो मस्तानो थी। मुंड वारे जुमले ते अचा त जॾहिं मुझे आका करीम जे मथा दुरूद जो टाइम मिलई त ज़ुबान ऐं दिल खे मिलाए मुझे मुस्तफ़ा ते दुरूद पढ़ंदो कर। केतरा दुनिया में तोखे वाक़या मिलंदा, केतरा वाक़या मिलंदा। महबूबन कहदे सलाम मोकलिया, महबूब जे निशानी पुछे, निशानी ॾिजांस त हर जुमे जे रात हेतरो दुरूद पढ़ंदे फलाणे जुमे ते को न पढ़ी। मुझे मुस्तफ़ा खां काई गुझाई नाहे, मुझे मुस्तफ़ा खां काई गुझाई नाहे। तू रुगी पंहिंजे पाण खे संभाल। ओ मुंहिंजा यार, जॾहिं न तो पाण खे संभालियो त पोइ ख़बर पइजी वेंदई त महबूब छाहे। त मुंहिंजा अॼु अलाए छो फ़क़ीरानी कचहरीअ में, अॼु फ़क़ीरानी कचहरी थी पई हले। मालिक जो इन में को रंग आ, मालिक जो को राज आ। मां थोड़ो मौजूअ ते जरूर ॻाल्हाईंदुमि, शान आले रसूल ते जरूर इंशाअल्लाह ताला ॻाल्हाईंदुमि, छो त मुंहिंजा दोस्त अजीज मौजू ही इहो ॾिनो वियो आहे। भले चंद मिंट ॻाल्हायां पर इंशाअल्लाह ताला उहो जेको ॻाल्हाए वेंदुमि तोखे ज़िंदगीअ जे वॾे हिसे ताईं यादि रहंदो इंशाअल्लाह ताला। जेके पंजतन पाक हन, जेके पंजतन पाक हन, जरा गौर कर। आले रसूल जी इब्तदा किथों थी थे। दुनिया में नबी लख खां मथे आया, कमो बेश 1,24,000 नबी आया, लेकिन मोहम्मद हिकड़ो आ, ॿियो कोई नाहे। दुनिया जे अंदर नबी 1.25 लाख आया, मगर मुस्तफ़ा हिकु आ, इमामुल अंबिया हिकु आ, खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन हिकु आ। अल्लाह जो महबूब हिकु आ, ॿियो नाहे। दुनिया में औरतूं अणखुट नेकोकार आयूं, मगर फातिमा ज़हरा बतूल हिक्का बी काई नाहे। मञणो पवंदई मुसलमान, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। अहले सुन्नत जे अकीदे दे निहार, अल्लाह जे कामिल वलियन जे गुलामन जे अकीदे दे निहार। ऐ मुझा मुसलमान बा यकीन जान, अली छा चयो, अली वली दुनिया में लखे करोड़े आया, मगर अली हिक्का जी काबे में विलादत थी, ॿियो नाहे। काबे में विलादत हिक जी थी आ। तू थोड़ो और कंदो अच मुझे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात ते, वरी सुणे अम्मा बतूल साइण जे ज़ात ते, वरी शेरे खुदा जे ज़ात ते, वरी सुणे हसन जे ज़ात ते, वरी सुणे हुसैन जे ज़ात ते। गणन में घणा हन, चओ 5। गला गला गणन में घणा हन, गणन में त 5 हन, पर जे कदे सीरत दे निहार त सीरत हिकड़ी आ। वरी जुमलो चवा गणन में 5 मगर सीरत हिकड़ी, की हिकड़ी चो त मुझे मुस्तफ़ा करीम जे पूरी हयात तय्यबह जे मथा पंहिंजा त छा पर पराओ बि अॼु ॾींहं ताईं चीच न खणी सघियो त मुझे मुस्तफ़ा करीम जे मथा का ॻाल्हि साबित करे। मुझो करीम मुस्तफ़ा शेरे खुदा जे मथा शेरे खुदा जे मथा भी कोई दुनिया जो मानू चीच खणी को निशान को न लगाए सघंदो। अम्मा बतूल सोहणीअ जे मथा अम्मा बतूल सोहणीअ जे मथा
कोई चीच खणी निशान न लगाए सगंदो हसनैन करीमैन जे मथा चो माने खोले थो अर्ज कया राज कहिड़ो आ चो राज इहो आ शेर खुदा के भी मुझे करीम मुस्तफा लुआबे दहन प्यारो बतूल के भी मुझे करीम मुस्तफा लुआबे दहन प्यारो हसन ऐं हुसैन के भी मुझे करीम मुस्तफा लुआबे दहनिया ने पांजी पाक जुबान मुबारक चूस राइया कदे सोचो कौन थई जेका जुबान मुस्तफा जन चैन के मुझे करीम आका चूस राइया जुबान चाहे जो उहा नाले में जुबाना हकीकत में रब जो कुरान नाले में तो जुबान हकीकत में चाहे गाला गाला हकीकत में चाहे गालाइंदो खुदा है लेकिन किथा गालाइंदो अचो जुबान मुस्तफा मा खुदा गालाइंदो आ जुबान मुस्तफा मा ऐं मुझो मुस्तफा वरी काथा गालाइंदो आ सीरत मुस्तफा निहार मुझे आका करीम जा गुलाम जरा गौर कर सीरत जे मथा जदे गणी दे त गणन में पंज मुहम्मद अली फातिमा हसन हुसैन गणन में पंज मगर जे कदे घर दिसंदे त हिकड़ो आ गणन में पंज मगर दर दिसंदे त हिकड़ो आ गणन में पंज आयत ततहीर हिकड़िया चवण दे गणन में पंजहन पर चार हिकड़िया चवण दे गणन में भले पंजहन पर दुरूद भी हिकड़ो आ अलग न कर अलग न कर अलग न कर ओ मुझा मुसलमान भा मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा थोरा त थई पर मुझे अम्मा बतूल जा केतरा थोरा थे मां हिकड़ी गाल करे मुझा दोस्त अजीज तू जाडो खोले अर्ज कया ओहा मुझी अम्मा बतूल सोनी जदे उन जे शादी जो टाइम थियो आ निकाह जो टाइम थियो आ दुनिया जी तारीख गवाह हुआ मुझे हसनैन करीमैन जी अमर जेला मुझा दोस्त अजीज जदहीं भी को रिश्तो सहाबा मा आयो यकीनन आया रिश्ता रिश्तो भुरण जेला सहाबा आया हर दफे मुझे मुस्तफा हिकड़ो ही जवाब दिनो त मां मुस्तफा के अल्लाह जे हुक्म जो इंतजार मां मुस्तफा के रब जे हुक्म जो इंतजार गुलाम समझी वया दीवाना समझी वया अबू बकर समझी वयो उमर फारूक समझी वयो उस्मान सोहणो समझी वयो शेर खुदा अर्ज करण लगा सोहणा असां जे अकुल में असां जे ख्याल में हे जेको इंतजार आ ओहो तुंहिंजो इंतजार आ सोहणे शेर खुदा जो जवाब केड़ो फरमाइन था दिल त मुंहिंजी भी चवे थी मगर मां अली के हयात हो अचे अजीजा ने मल जै वक्त में सोहणो अली जै वक्त में सोहणो अली रिश्ते करण जेला महबूब ने अची रहियो आ अम्मा उम्मे सलमा जे घर में ताजदारे मदीना मौजूद आ जी जो दरड़े जो 12 खड़को थियो आ मुझे मुस्तफा करीम मुर्की फरमायो उम्मे सलमा मुझा आका तेर न कर दरड़ो खोल अज दरड़े ते मुराद वारो आयो आ मुझे करीम आका जी तमाम अज़वाजे मुतहरात मुझे अम्मा बतूल साइण सा डाढो प्यार कंदियूं हुयूं एतरे ताईं जो जे कदे का गाल बराहे रास्ता का करीम जे खिदमत में अर्ज न करे सकदियूं हुयूं उहा गाल अम्मा बतूल जे जरिए मुझे मुस्तफा करीम ताईं पहुंचाईंदियूं हुयूं
तमाम अज़वाजे मुतहरात मुझे आका करीम जू अम्मा सा प्यार कदियूं हुयूं उन जे शादी जो बुधी करे छो त वक्त थोड़ो अमा घणो तवील वठी वयो हां मुनासिबत जे मौके जे मुनासिबत सा दोस्तों बटे जुमला अर्ज कया माफ कजो हबीबन करीमन फरमायो उम्मे सलमा दरवाजो खोल जेको अची रहियो आ ओ मुराद खणी अची रहियो आ मुझी अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मां एतरो खुशी में उथसे जो दरड़े ताई पहुंचदे महसूस कयुम त खुशी में किथे किरी न पवा दरड़ो खोलियुम अली बिन अबी तालिब सामो आया मुझे आका जे दरबार में सलाम करे कंधड़ो हेठ करे जमीन दे निहारे मिट्टी के चीच सा खोटण शुरू कयो मुझे करीम आका निहारे फरमायो सोहना अली जी मुझा आका अज अखड़ियों मथे छो नथो करी महबूब हया थो अचे पाण फरमायो अली तू घरों पो निकतो आ मुझे रब अगई हुक्म मां मुस्तफा के करे छडियो आ तमाम उलमा जो इत्तेफाक आ त सुहणे अली जो रिश्तो ऐं हसनैन करीमैन जे अमड़ जो रिश्तो रब्बे जुल जलाल कबूल फरमाए ऐलान फरमायो आ चवण दे मुखे पो थोड़ो वधी चवण दे त जै वक्त में सुहणे अली के इजाजत मिली शेरे खुदा जो उन वक्त हाल गरीबी आ वह पांजी जिरह मुबारक खणी था वजन विक्रो करण जे ला ओ मुझे दिल पर अली जी शादी भी बुध ए उन खा पो इहो कबूल कर त सोने अली जी शादी जा इंतजामात करण वारा केर जिरह खरीद करण वारो केरा उस्मान जिन्नूरैन 400 गालिबन दिरहमन में सोने शेरे चांदी आंदिया उन वक्त में 400 कियानो या एड़े 400 मिसकाल कुछ हदीस जा कुछ अगते पोइते लफ्ज थियन था आया थोड़ो घट पढ़ियल ने करे उलमा जे खिदमत में माजरत अर्जा मुझा दोस्त हिन वक्त जे लिहाज का 1.5 किलो ऐं 600 ग्राम कमो बेश चांदी थींदी आ मुझे मुस्तफा करीम जे सामो हसनैन करीमैन जी अम्मा बतूल साइण वेठिया जी मुझा बाबा ओ मुझी बचड़ी हे अली आंदिया हक महर जेला अज मुझी अम्मा फातिमा सुणी पांजे दिल पर बाबा दे निहारे चवे थी ओ मुझा आका दुनिया जूं न्याणियों बे शादी कंदियूं चांदियूं त उन्हनि खे बि मिलंदियूं सोन त उन्हनि खे बि मिलंदा जे कॾहिं वाके तुंहिंजी न्याणीअ जहिड़ी दुनिया में बि नाहे त पोइ मिलण बि उहो घुर्जे जेको ॿियो कंहिंखे बि न मिले सजी दुनिया में जेकर तुझे न्याणीअ के महबूब रब आला बनायो आ मिलन भी आला घुर्जे जिब्राइल पहुंचंदो आ ओ मुझा महबूब अल्लाह ताला तवा जे न्याणीअ जे ला मेहरबानी फरमाई आ दुनिया जूं मिड़ई खुशियूं रब्बे जुल जलाल तुझे न्याणीअ जे झोल में अता करे छडियो मुझे महबूब पांजे न्याणीअ के खुशखबरी बुधाए ओ मुझी बचड़ी दुनिया रब मेहरबानी फरमाए दुनिया जूं मिड़ई खुशियूं तुझे झोलीअ में निहारे अर्ज थी करे ओ मुझा आका दुनिया जूं खुशियूं त ॿियनि दुनिया जे नेक सालिह औरतुनि खे बि मिलंदियूं मुंहिंजी तमन्ना अञा बि आहे वरी जिब्राइल अर्ज़ कंदो आहे महबूबा आखिरत जूं मिड़ई खुशियूं तुंहिंजे न्याणीअ जे झोल में महबूबन ऐलान कयो अम्मा अर्ज़ कयो महबूब आखिरत जूं खुशियूं भी खोरने को कार हूंदियूं जन जे झोलीअ में रब्बे जुल जलाल जे तरफ का इनायत थींदियूं मुझे करीम जा लख एहसान लेकिन मुझा दिल बर बाबा अज तुझी न्याणी दाज पंहिंजे मर्ज़ीअ जो वठंदी जो तो महबूबन फरमायो बचड़ी तुझो रिश्तो खुदा जे रजा सा
तुझे बाबे मुस्तफा जे रज़ा सा ही थी रहियो आ तुझी रज़ा कहिड़ी आ अम्मा जवाब ॾिनो जंहिंमें मुंहिंजो खुदा राज़ी आ मुंहिंजो महबूब मुस्तफा राज़ी आ मां फातिमा भी उन में राज़ी मुंहिंजा आका खुदा जे रज़ा सां थियो आ महबूब जे रज़ा सां थियो आ हाणे हिकड़ी रज़ा मुंहिंजी भी क़बूल कई वञे जिब्राइल कंदो ओ मुंहिंजा महबूब बचड़ीअ खे चओ दिल जो हाल करे केर पियो पुछे चो जेको दिलनि जा राज़ ॼाणंदो आ थोड़ो सोची मूंखे जवाब दे पहिरीं रब जो कुरान पढ़ा अल्लाह तो फरमाए अल्लाहु यअलमु खाइनतल अयुन वमा तुख्फि सुदूर अल्लाह अखिन जी चुरपुर भी ॼाणंदो आ खुदा दिलनि जा मख्फी राज भी ॼाणंदो आ छा उन रब खे ख़बर न हुई छा त फातिमा जे दिल में छा हली रहियो आ सब कुछ मालूम आ लेकिन दुनिया जे आॾो ज़ाहिर करे ॿुधाइणो आ ओ जिब्रील जी मुंहिंजा रब्बे जलील मुंहिंजे महबूब जे दरबार में पैगाम खणी वञ त महबूब खे चओ महबूब पंहिंजे बचड़ीअ खां पुछ तोखे छा घुर्जे ओ न्याणनि वारा शादियूं सब को कराईंदो आ घटि सुभान अल्लाह अॼुकल्ह घणो ई रवाज थी वियो आहे न्याणनि मां इन ॻाल्हि जो आदी न आहियां कॾहिं बि तकरीर में न चवंदा तव्हां सुभान अल्लाह चओ मां छो चवां तव्हांजी पंहिंजी मर्ज़ी आहे तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे लेकिन मां अर्ज़ पे करणु चाहियो त किथे ईअं त कोन्हे त न्याणियूं असां हाणे शादीअ जे बजाए विहारण जा कुझु आदी थी विया आहियूं ईअं न कर मुस्लमान कॾहिं न सोचींदो कर त मुंहिंजे न्याणीअ खे शादीअ जी ज़रूरत नाहे दुनिया जे तमाम औरतुनि में छा अम्मा फातिमा ज़हरा खां वधीक ॿी का पाकीज़ा औरत थी सघे थी जवाब ॾे ऐं सोची समझी पोइ ॾे छा मुंहिंजे आका करीम उहा न्याणी अल्लाह अकबर उहा न्याणी केतरी लाडली आ केतरी दादली आ उन जो अंदाज़ो त दुनिया जे हर बाशऊर इंसान खे ज़रूर आ केतरी पाकीज़ा उन जो इल्म भी दुनिया जे बाशऊर इंसान खे आ छा मुझे करीम मुस्तफा उन दादुलीअ ऐं लाडुलीअ नाणीअ जी शादी कान कराई आ जवाब दे मुसलमान कराई आ त पो छा तू मुझे महबूब जे सुन्नत खे पांजे आखिरत जे ला तोहफो न तो समझी पांजे न्याणी जी शादी जल्द छो न तो कराई महज इन बुनियाद ते मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दुनिया रिश्ता कंदिया ले हुस्नहा ले मालहा ले हस्बहा ले दीनहा मुझे आका फरमायो हिकड़ा रिश्तो कंदा हन सूह दिसी हिकड़ा रिश्तो कंदा हन दौलत दिसी हिकड़ा रिश्तो कंदा न खानदान दिसी मुझे आका फरमायो हिकड़ा रिश्तो कंदा हन दीनदारी दिसी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो दीनदारी दिसी रिश्तो कयो मां मुस्तफा ज़मानत थो ॾियां अल्लाह कंदो कॾहिं बि ॾुखिया कोन थींदा मुझे हबीब जे दरबार में ॻाल्हि निकती आ त कयां मुझे करीम मुस्तफा जे दरबार में हिकड़ो गुलाम गरीब सादड़ो हबशी रहंदो आ रंग जो कारड़ो आ चप ॾाढा थुल्हा हन हा गरीबिया मुझे मुस्तफा करीम के कोन को टाइम वुजू कराइण जे ला पानी पेश कंदो आ मुझो करीम मुस्तफा निहारे फरमाइंदो आ दे खबर शादी छो नथो करी मुझे मुस्तफा करीम जे खिदमत में जवाब दींदो आ आका मां गरीब आहियां मिस्कीन आहियां मुखे केर दींदो कुछ ॾींहं गुज़रिया वरी मुझे करीम मुस्तफा फरमायो शादी छो नथो करी वरी साॻियो जवाब ॾिनई आका मां मिस्कीन मूं वटि घरड़ो भी कोने दौलत दुनिया कोने रंग कोने सूह कोने केर ॾींदो मुझे करीम आका कुछ भी जवाब इनायत कोन फरमायो लेकिन हाणे जॾहिं मोटी वयो रात जो बिस्तरे ते आरामी थियो दिल में ख्याल कई महबूब तोखां पुछन
नथा तू वरी अकुल छो थो हलाई इए छो नथो चवी त मुंहिंजा महबूब हुकुम कयो कैसा शादी करणी आ अज़ीज़ाने मन उन गरीब मिस्कीन जे दिल में इहो ख्याल आयो हूं 3 ॾींहं चौथे ॾींहं आयो ईंदो हो अॼु ॿिए ॾींहं ते तैयार थी आयो महबूब पुछंदा हे जवाब ॾींदुसि अॼु महबूबन खे वुज़ू कराए बस कराई महबूब हलण लगा ही निहारींदो रहियो मुस्तफ़ा कोन पुछो जेडी मल महबूबन कोन पुछो ही पोइते जेडी मल मुहड़ो कयई वञण ला जेतिरो वक्त वेहणो हो वेठो हाणे जेडी मल वञण जो इरादो कयई दिल में ख्याल कयई अॼु अलाए छो मुझे मुस्तफ़ा मुखां पुछो ही कोन्हे को अञा इरादो करे पोइते मुड़ण वारी थो करे त मुझे करीम मुस्तफ़ा सदड़ो करे फरमायो ओ दिलन में गालियों रखण वारा शादी छो नथो करी मुझे करीम आका जो एतिरो चवण उन दीवाने दाह करे चयो या रसूल अल्लाह हुक्म थे परवानो तैयार हुक्म थे परवानो तैयार मुझे आका फरमायो खैर जो सुबह थे सुबह थियो दीवानो जेको शादी जे इंतजार में रात गुजारींदो आहे कीअं रात गुजरंदी आहे उहा त जेको इश्क ई मोहब्बत जी शादी कंदो उनखे ख़बर हूंदी लेकिन याद रखी छॾिजा मुसलमान नौजवान तुंहिंजे इश्क ई मोहब्बत जी शादी उहा थी जंहिंमें तुंहिंजी अम्मा ऐं तुंहिंजो बाबो राज़ी हुजे याद रखी छॾिजा जेकॾहिं इहे 2 शयूं तुंहिंजे साम्हूं अचनि हिकिड़े पासे अबे ऐं अम्मा जी रज़ा अचे हिकिड़े पासे तुंहिंजे दिल जी रज़ा अचे पोइ अकुल न हलाइजा ख़बरदार थी जा अकुल हलाईंदे अकुल वारा लुढ़ंदे ॾिठासीं लेकिन इश्क ऐं मोहब्बत वारा खटंदे ॾिठासीं अकुल न हलाइजा पंहिंजे अबे ऐं अम्मा ॾे निहारे पंहिंजे हैसियत ॾे निहारजा ऐं सोचजा त अॼु जेकी कुझु मां आहियां मुंहिंजे अबे अम्मा जे सदके सां आहियां जे इहे न हुजनि हा त मां कुझु बि न आहियां पंहिंजे ॻाल्हि खे पोइते करे चइजा मुंहिंजे अब्बा जे अबे अम्मा खे मुंहिंजी जीजल अम्मा मुझा दिलबर बाबा साईं जेका तहां जी रज़ा मुझी उहा रज़ा ऐं यकीन कर अबे अम्मा जे रज़ा में खुदा ऐं मुस्तफ़ा जी रज़ा भी होंदी थी अज गुलाम अर्ज कयो महबूब हुकुम थे महबूबन फरमायो सुबह थी में गुलाम आयो आ मुझे मुस्तफ़ा करीम फरमायो फलाणे अंसारी दे वञ फलाणे अंसारी दे वञी उनके मां मुस्तफ़ा जा सलाम चो जेडी मल हाल अहवाल पुछे उनके न्यापो ॾिजा त मुझे महबूब मुखे मोकलियो आ पंहिंजी न्याणीअ सां मुझी शादी कराए दुनिया जे अंदर तमाम घट माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजो रिश्तो पाण वठण वेंदा आहिनि करीम आका जे प्यार दे निहार मां गाल के जल्द में खुटाया न त गाल के साॻीअ खे पियो फेराईंदुसि घणी थी वेंदी जल्द में पूरो करे वठा महबूब जे गुलाम सुबह तो न्यापो खणी जद उन अंसारी वटे पहुतो अस्सलाम अलैकुम वालेकुम अस्सलाम महबूब जो कासिद जी बिस्मिल्लाह मरहबा अहलन व सहलन इज्जत दिनी वई मुझा दोस्त अजीज छो त मेहमान खे न दिसबो आ जेडो ईंदो आ उन तरफ खे दिसबो आ हियर जे कने को उम्रे पाक ते वने उता एकड़ो छलड़ो वठी अचे तस्बी वठी अचे मुसल्लो वठी अचे टोपड़ी लिखियो पियो हूंदो आ मथो मथो मेड इन चाइना लिखियो पियो हूंदो आ पर्ची लगी पई हूंदी आ त चाइना जी आ हेडो चाइना मां तुंहिंजे ला 5000 जी शइ अचे ॾिसी आ सुठी आ पर मदीने मां उहा ई मेड इन चाइना जी टोपड़ी या तस्बी अचे अखिन ते बि रखंदो हई चुमंदो बि ॻाल्हि कहिड़ी आ लिखियो भी पयो मेड इन चाइना
पर गाल केड़ी अचो हा ठही बेशक चाइना में आ पर आई त मुझे पुनल जे पर आई त मुझे दिल भर जे देश मवान त मुझा दोस्त मेहमान के कोन दिसबो पर मेहमान जिथो ईंदो आ उन जात के दिसबो आ उन अंसारी महबूब जे तरफ का आयल मेहमान के दिठो इज्जतों दिनियो अगे वडा रूम कोन होया स्पेशल कमरा कोन हुआ ओता कुंजू बैठकू कोन हुयो कपड़ो दींदा विच में अंदरे पासे बचड़ा बाहरों मेहमान हुंदो हुयो हबीबन करीमन जे गुलाम के इज्जत दिनी वई मानियूं खारायूं वयूं जडे मुझा दोस्त अजीज हाल अहवाल पुछो वयो उन चो सब का पहरो अहवाल इहो आ त मुझे महबूब तवाला सलाम दिना जडे महबूबन जा सलाम मिलदा परवानन जी जिंदगी ठही वींदी आ मुझा दोस्त अजीज बचड़न में खुशी पान में खुशी सलामन का बाद अदा को कम कार हा महबूबन मोकलियो आ छाजेला मोकलियो आ अंसारी अमीरा हिक न्याणीअ जो पिया महबूबन मोकलियो आ तू पांजी न्याणीअ सां मुंहिंजी शादी कराए अदरों अम्मा जे कन्न ते जुमलो पयो मां बेशक दीवानिया मस्तानिया महबूबन जी पर बचड़ा भी ॾाढा मिठा हन मुड़स के अंदर सडड़ो करे चवे थी गाल बुध महबूबन जो फरमान अखिन ते पर हल त महबूबन जे खिदमत में हली अर्ज कयो न्याणी असा के हिकड़िया ॾाढी लाडुलिया ॾाढी दादुलिया महबूबन के चौथा महबूब तवा जे हवाले पर को घोटड़ो त चंगो दियो असा जे न्याणी के असा जी न्याणी हेडी हसीनो जमीला एक हैसियत में मां पांजे अंदर जो हाल पांजे मुड़स के दई रही आ ओडो न्याणी जे कन्नन ते आवाज पयो उता ड्रोड़ंदी अचे चवे थी ओ मुजी अम्मा अचण वारे दे ननिहार जे महबूब मोकलियो आ उन पिरीअ जे पार दे निहार अम्मा देर न कर हीर जो हीर मुझे बाप में हथ विझी करे हली महबूब जे दरड़े ते पहुंचा महबूबन जे हवाले कर ओ मुझी जीजल अम्मा मुखे यकीन जे में महबूब राजी हुंदा मुझो रब भी उन में राजी हुंदो मुसलमानो रुगी दौलत आई हुस्न के न दिसंदा कयो कदे दीनदारी के भी दिसंदा कयो मुझो खुदा बेनियाजा फकीर के अमीर करे उन जी मर्जी आ कल जो अमीर अज जो फकीर बन जे रब जी मर्जी आ था कल अदो नवाज शरीफ वजीर आजम हुयो अज बेचारो इलाज जे ला तारीख वधाइण ला परेशान कलो को दिया अडियाला जेल में अदो आसिफ जरदारी वरी माशाल्लाह प्रेसिडेंट हाउस में सदर मुल्क जो बनजी वयो खुदा जी मर्जी आ वो बेचारो इमरान खान बेट सा बाल रांद पियो खेडे क्रिकेट अज मुल्क जो वजीर आजम आ हे मुझे रब जी मर्जी आ ओ मुसलमान तू भी इन शे के न दिसंदो कर त रिश्तो त ॾियांस तो पर अरे मुझा बच्चा ताते सगंदो या को न तातींदो उन जे अखलाक जरूर दिसो हुन जे किरदार के जरूर दिसो मुझा दोस्त अजीज हुन जे उठण वेहण के जरूर दिसो हुन जे अमीर ऐं गरीब हुजण के न दिसो अमीर मां गरीब मुझो रब गरीब मां अमीर मुझो रब बनाईंदो मां मोटी अचां सागी जगह ते जुमलो चवायो खुदा जे वास्ते पंहिंजे न्याणियुनि जूं शादियूं जल्दी करायो मुनासिब रिश्तो दिसो खुदा तवा के दिनो आ दई छडियो न्याणी जी शादी करायो इंशाअल्लाह ताला अल्लाह जे हवाले कयो मुझो खुदा कदे भी ताजे न्याणी के दुखियो इंशाअल्लाह को न कंदो अल्लाह जे रजा खातर बिल खुसूस एकड़ो अर्ज कया गाल चढ़ी आया त जेके बेचारियों न्याणियों खुदा जे हुक्म सां उन जो मुर्स गुजारे थो वने शादी थी वई को हिकड़ो दो बाड़ो भी जमी वयो या जाओ बारड़ो या को हिकड़ो बार जाओ पो भायर उन बेचारी के सजी जिंदगी पांजो गुलाम बनाए था छदीन खुदा जे वास्ते ई न कयो उन न्याणी के पांजो अख्तियार दियो पांजे शादी करण जो उनके अख्तियार दियो
वो पांजे औलाद जे ला जेतरो बेहतर समझे, जह जगह ते बेहतर समझे उन जगह ते वह पांजी शादी करे। उन न्याणी के इए न चो बस तुझी शादी थियणी थी वई, तुझो मुड़स गुजारे वियो। अदा जने ज़ाल गुजारींदी आ त मुड़स के त दोस्त चवंदा हन त बी शादी कर, चवंदा हन कोन चवंदा हन? त पो न्याणीअ खे इहो हक़ छो नथो ॾियो? ॾाहा थियो न्याणीअ खे हक़ ॾियो। मां मोटी अचां पंहिंजी जगह ते त मुंहिंजे अम्मा अर्ज़ कयो, मुंहिंजा महबूब आका अॼु मूंखे दाज ज़रूर खपे पर पंहिंजे मर्ज़ीअ जो खपे। जिब्राइल अर्ज़ कयो, ओ मुंहिंजा महबूब रब्बे ज़ुल जलाल फरमाए रहियो आ, पंहिंजे न्याणीअ जे दिल जो राज़ पुछ पंहिंजे न्याणीअ खां छा घुर्जे। मुंहिंजे करीम आका जा ग़ुलाम तवजह कर, मुंहिंजे आका करीम जा थोरा त विसरी विया थे, उन जे बचड़न जे थोरन ॾे निहार। अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा मुझे महबूब जे दरबार में अर्ज कयो, ओ मुझा आका मुझे करीम रब जे दरबार में मुझो अर्जा न की सोन खपे न की चांदी खपे, न दुनिया जो खुशू न आखिरत जो खुशू, बस मुके हिकड़ी शय खपे। कहिड़ी शय खपे? ओ मुझा करीम आका मुके उहा खुशी खपे जंहिंमें मुझो महबूब मुस्तफा खुश हुजे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवानो मुझे अम्मा साइण के खबर आ त मुझो महबूब मुस्तफा छा में खुश थींदो। जिब्राइल अर्ज़ करे, महबूब पंहिंजे न्याणीअ खे चओ खुली घुरे, दिल जो मालिक राज जाने थो। मुझे महबूब जे बचड़ीअ घुरियो त मुझा महबूब अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां ऐलान फरमाए त कयामत जे दिहाड़े मुझे महबूब बाबा जी उम्मत दुखी कान थींदी। हर न्याणी सोन घुरंदी आ, हर न्याणी प्लाट घुरंदी आ, हर न्याणी जमीन घुरंदी आ, हर न्याणी कुछ न कुछ घुरंदी आ, पर हसनैन करीमैन जे अम्मा दाज में अगर कुछ घुरियो आ त तो सां गुनाहगारन जी बख्शिश घुरी आ। पो उन अम्मा सां प्यार करण तोखां विसरी वियो आ, तोखां विसरी वियो आ त जमाद सानीअ जे 20 तारीख़ ते मुंहिंजी अम्मा जी विलादत भी त आहे न। हे जमाद भी समानी जेको खैर सां जो मुकमिल थी वियो, इन जे 20 तारीख़ ते मीलाद फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा भी आहे। ओ मुझा मिठड़ा भा अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा केतरी खुदा जी महबूब बानी हुई। हिकड़ी झलक तुझे आडो पेश कया, रात ॾाढी घणी गुजरी वई आ त मुझा दोस्त फकीर आयो हिकड़ो दफो। काथे आयो? दरे अलीअ ते आयो। अम्मा खातूने जन्नत दरड़े ते आवाज बुधो, अलीअ जो सखी दरड़ो आ, अल्लाह जे नाले ते कुछ दिनो वने साइल आया, कुछ मुझी जरूरत आ। अम्मा पूरे घर में निहारियो, किथे भी घर में का शय नजर कान आई आ। एड़ी का शय काने जेका फकीर के अल्लाह जे नाले ते दिनी वने, उन जी सदा पूरी कई वने। लेकिन सखी अलीअ जे दरता फकीर खाली मोटे इहा भी कदे गाल गरा कान थिया। सुनी ॾिठो ॿियो कुछ भी कोन्हे मगर चमड़े जो हिकड़ो खेस चवी या मुसल्लो चवी या चमड़े जी हिकड़ी रली जेको वण सो चवी, चमड़े जो हिकड़ो टुकड़ो ठहल आ जेते इमाम हसन भी सुतो पयो आ त इमाम हुसैन भी सुतो पयो आ। मुझे महबूब जी पाक दामन बचड़ी देर कान कई, पांजे उन शहजादन बचड़न के इमाम हसन साईं के खणी जमीन ते सुम्हारियो, इमाम हुसैन सोने के खणी जमीन ते लेटाए। मुझा दोस्त चमड़े जो जेको कीमत वारो उहो टुकड़ो हुयो उहो खणी फकीर के दई करे पान फरमाइन तू फकीर माफ कजा, ॿियो कुछ न हुयो पर हे विकणी बाजार में वनी पंहिंजी घुर्ज पूरी कर, अल्लाह ताला तुझी मदद फरमाइंदो। जेका मुझा दोस्त बच्चन जे सुम्हण जो हंधड़ो भी कढी अल्लाह जे
हमें दी दिया उनखे बतूल साइण चइबो आ। मुझे महबूब मुस्तफा जा दीवाना, मुझे करीम आका जा परवाना, शेरे खुदा ऐं उन बतूल साइण जे दरमियान मां जेको हसन ऐं हुसैन ईंदो आ, जो जेके जन्नत जा जवान सरदार उन्हनि खे हसन ऐं हुसैन चइबो आ। वक्त घणो गुजरी वयो, वक्त जो मुखे एहसास आ, इंतहाई एहसास आ, लेकिन बस कुछ मिनट वध में वधी 11 बजे ताईं, हालांकि 10 बजे मोटणो हो पर कलाक वधायो सी। अजीज़ान जरा गौर कर, मुझे अम्मा बतूल साइण जो इहो शान वधायो त खुदा पर बुधायो कहिया जवाब दे। रुगी सुभान अल्लाह न, मुखे जवाब दे न। अम्मा के इज्जत दिनी त मुझे खुदा, शान वधायो त मुझे खुदा, पर बुधायो कहिया चो मदीने जे ताजदार बुधायो आ। चो चो कहीं बुधायो आ, मदीने जे ताजदार बुधायो आ। शेरे खुदा अलीउल मुर्तजा करमुल्लाह वजहुल करीम के इहो मकाम अता त खुदा फरमायो आ, पर बुधायो कहिया जवाब दे। पहरी फकत अलिया, पहरी फकत अलिया, मौला कह बनायो आ, जवाब दे। जवाब दे न, कौन थो गालाई, यकीन कौन थई छा? अली त बेनियाज रब बनायो आ, मौला जो ऐलान कह कयो आ, चो मदीने जे ताजदार कयो आ, मदीने जे मीर कयो आ। चो त मुझा दोस्त अजीज, जॾहिं अलीअ खे मौला मुझे मदीने जे मीर बनायो आ, जेको मौला कबूल न करे उन जो ईमान जे ला खतरे जी घंटी वजण शुरू थी वेंदी आ। पो मूंखे चवण दे, अलीअ खे मौला हुजूर पंहिंजे तरफा बनायो या खुदा जे रज़ा सां? जवाब दे। ॻाल्हि ॻाल्हाईंदे न त तुंहिंजो मामलो हल थी वेंदो। पाण हेॾो होॾो वारियूं ॻाल्हियूं कोन ॼाणंदा आहियूं, ॻाल्हि सिर्फ़ प्यार जी थींदी। सोचण जो तोखे रब मौक़ो अता फरमायो आहे। अल्लाह जो हुक्म थींदो आहे, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा उहो चवंदो बि आहे त कंदो बि आहे। वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। भला तकड़ तकड़ में जवाब दे। कह फरमायो त अलीअ जे चेहरे दे ॾिसण इबादत आ, जवाब दे। ॻाल्हि कह फरमायो अलीअ दे ॾिसण इबादत, अलीअ जो ज़िक्र इबादत, अलीअ जी ॻाल्हियूं करण इबादत। कह फरमायो भला खोले चवां, कह फरमायो त जेकॾहिं मोमिन ऐं मुनाफिक जी पहचान करनी आ त ज़िक्र अली कयो, ख़बर पइजी वेंदी मोमिन कहिड़ो आ, मुनाफिक कहिड़ो आ। कह फरमायो जवाब दे। मदीने जे साईं हिजरत वारी रात पंहिंजे बिस्तरे ते अमानतूं ॾियण वारो केर आ? चो मदीने जो ताजदार पंहिंजे बिस्तरे ते सुणे अलीअ खे सुम्हारण वारो केर आ? चो मदीने जो ताजदार आ। इहे लफ्ज़ चई करे अदा अली आओ त वञा थो, हे अमानतूं मालिकन जे हवाले करे तूं मदीने मोटी अचजा। इहा जुमलन जी गारंटी ॾियण वारो केर आ? चो मदीने जो ताजदार आ। तोखे इन्हनि लफ्ज़नि जे अहमियत जी ख़बर कान्हे। अज त मौला अलीअ खां पुछी ॾे। जॾहिं मौला अलीअ खां पुछो वियो, ऐ शेरे ख़ुदा उहा रात तुंहिंजी कीअं गुज़री जॾहिं 40 माण्हू हमचोरस घर खे घेरो कयो वेठा, हेॾा 80 दोॾा फाड़ियो वेठा, इन बिस्तरे मुबारक ते सुतल जे जान जा घोरा हुया। मुंहिंजे शेरे ख़ुदा फरमायो अलीअ जी उन रात सुकून जी निंड कई, जिंदगीअ में कॾहिं कान कई। जवाब दे। शेरे खुदा फरमायो या न फरमायो? अर्ज़ कयो वियो सुहिणा दुश्मनन जे साम्हूं पाण फरमायो हा।
जिंदगी में छो न निंड कयो पाण फरमायो हर पसा में रब जो जिक्र कंदो हुयुस मां अली पांजे खुदा जो एतरो खौफ रखंदो हुयुस मता हिन पसाह में यार जो सड थी वने मता हिन पसाह में यार जो सड थी वने अज जुबान मुस्तफा मां निकतो अदा अली ए सुभाणे अमानतू मालिकन जे हवाले करे मदीने हलियो अच जा अली के खबरात मुस्तफा जी जुबान कुन फयकूना। अहले सुन्नत जे इमाम अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो अकीदो चाहे वो जुबान जिसको सब कुल की कुल जी कहे वो जुबान जिसको सब कुल की कुल जी कहे उसकी नाफिल हुकूमत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। टाइम गुजरी भी दो ने करे शेरो शायरी न कया में शेर खुदा जो जे करे दीवानो हई परवानो हई तपो शेर खुदा जे इश्क अकीदे दे निहार जो सुनो अली तो फरमाए जुबाने मुस्तफा मा जे की निकतो उहा कुल फयकूना सुकून जी निंड करण वारो शेरे खुदा फरमाए तो महबूब फरमायो सुबह ते अच जा मोटी अली के यकीन हो त इजराइल में दम ही ना है जो वेझो अचे महबूबन जो अमानतू हवाले करे मदीने पहुंचण तई मुस्तफा जी जमानता मुझा दोस्त अजीज सुने अली जो ईमान जुबाने मुस्तफा मा जे को निकरंदो आ हो कुन फयकून पो मुखे वधी करे चवण दे वधी करे चवण दे उन अबू बकर सिद्दीक ला उनके घरड़े मा उथारण वारो केरा ईमानदारी से जवाब दे अञा मां तोखे तमाम साधन साधन लफ्जन में प्यार प्यार में ही बगालियों बुधाए तो वञा पंहिंजे दिल जे गहराई सां वञी गौर कजा पंहिंजे दिल खां पुछ जा हा हा सुने अबू बकर सिद्दीक खे डंग तना गोहणी रहियो आ ज़हर तना जिस्म में दाखिल करे रहियो आ पर जवाब दे उन अबू बकर का तबीयत केर पुछी रहियो आ जवाब दे मुसलमान ईमानदारी सा डंगु तना कोहणी रहियो आ मगर तबीयत मदीने जो ताजदार पुछी रहियो आ हे बाबदी अर्ज थो कयां जुबान सा अबू बकर सिद्दीक के डंगु नहण जा डंग तू हण दे अबू बकर के तकलीफ ईंदी मुझो मुस्तफा उन जी तबीयत पुछंदो मुझो महबूब की तबीयत पुछंदो पर अबू बकर सिद्दीक के जख्म ईंदो मुझो मुस्तफा लोआ बेदहन कढी हणदो अबू बकर के जख्मी न कजा छो तो उन जे जख्मन जे मथा मरहम मुझो मुस्तफा रखंदो आ अजीजा ने मन अन्या मुखे आखिरी जुमलो साधन साधन लफ्जन में प्यार में चवण दे हियर फकीर आशिक राज पर ताहिरी गोठ गोलो दाहिरी जे अंदर मौजूद आ फकीर खैर मोहम्मद जे दावत ते मौजूद आ हाने मुखे बुधा ए तडड़ो फकीर खैर मोहम्मद जो आया फकीर आशिक जो आ जवाब दे गाला के जो हे तडड़ो फकीर खैर मोहम्मद जो आ वेठो त फकीर आशिका पर इज्जत हींअर पंहिंजे राज परन जी आ फकीर खैर मोहम्मद जी जवाब दे मुसलमान चो जेको जे तडड़े ते हूंदो आ उन जी इज्जत हूंदो आ आस्ते प्यार में तो चवाए अबू बकर सिद्दीक पांजे घरड़े में नागे अजब मुझे मुस्तफा करीम जे घरड़े में सुतो पयो आ मुझा मुसलमान भा
मोहब्बती इए न कर जे कदे प्यार न थो करे सगी कम अज कम बेअदबी न कजा मता मुस्तफा करीम नाराज थी पवई सुने महबूब जे यारन जो अदब कजा महबूब जे यारन के ईज़ा न दीजा छो त मुझा दोस्त जे यार के तकलीफ ईंदी आ उन जे यार के दुख भी जरूर थींदो आ अल्लाह फरमायो कुरान करीम में व अंज़िर अशीरतकल अक़रबीन ओ महबूब मुस्तफा पांजे करीबी रिश्तेदारन के दीन जी दावत दे दीन जी दावत मुझे महबूब मुस्तफा करीबी रिश्तेदारन के दिनिया मां तो का पूछा तो मुझे मुस्तफा जे मथा ईमान आणन वारन में करीबी रिश्तेदारन सा गड बियो केड़ो यारा खुदा के सब खबरा खुदा का काई गुझाई कान थई मुझा दोस्त अजीज अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हुक्म ते लबैक चो मुझे मुस्तफा करीम खोले खोले बुधायो आ तमा सबनी जा थोरा लाहे छड्या हन अबू बकर सिद्दीक जो थोरो आ उन जो खुदा लाहींदो मुझा दोस्त अजीज जन्नत जी सरदारी महबूब कंखे दिनी आ जन्नत जी मालिकी मुस्तफा कंखे दिनी आ जन्नत जूं टिकेटूं वडण जी मुझे मुस्तफा ड्यूटी कंखे दिनी आ ये सभई गालियूं सोच ऐं सच्चाई सा इहो जरूर सोच मुस्तफा करीम जी न्याणी सा शादी त अली बिन अबू तालिब जी थी आ लेकिन जानी केर बन्या हन शादी त सोने अली जी थी आ न्याणी मुझे मुस्तफा जी आ लेकिन उन भत जा अखराजात केर बर्दाश्त करे रहा हन मुझा दोस्त अजीज इकड़े घरड़े का बे घरड़े तई वठी अचण में उन सवारी जी महार के जे हथ में आई आ जे कदे सच्चाई सा सोचींदे त इंशाअल्लाह ताला कम अज कम बेअदबी का बची विंदे जे कदे न त मुझा दोस्त अजीज अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने खुदा सबनी जे दिलन जो मालिक आ खुदा का काई गुझाई कान्हे का लेकिन असा जो ईमान आ जेंदा पंजा दे नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते भी एतबार नहीं पर जेंदा चारां दे नाल प्यार नहीं ओंदे ईमान ते भी एतबार नहीं पंजन सा भी प्यार कर चैन सा भी प्यार कर इंशाअल्लाह ताला जिंदगी में कदे मौको मिलियो अज खबर ना है जो आयो तकरीर जे लाहुस पर कचहरी फकीरानी थी वई तो के खोले खोले बुधाइंदुस आले रसूल के मुझे मुस्तफा अलग जिम्मेवारियों दिनियो हन असहाबे रसूल के मुझे मुस्तफा अलग जिम्मेवारियों दिनियो हन असहाबे रसूल हुजण जी निशानी अलग आ आले रसूल हुजण जी निशानी अलग आ मकाम सब कह जो पंहिंजो पंहिंजो आ वींदे वींदे फकीर जो ही जुमलो दिल जा कन खोले यार बुधी छद असहाबे रसूल कह के चेबो आले रसूल कह के चेबो आ हा हा जेके जंगन में गड जानियो मुझे मुस्तफा सा कुर्बान कंदा हन उनन के असहाबे रसूल चेबो आ जेके मुझे मुस्तफा करीम जे पोया पोया हलंदा हन उनन के असहाबे रसूल चेबो आ जेके जंगे उहद में बदर में खैबर में खंदक में पंहिंजा जानियो बचड़ा माल सब कुछ कुर्बान कंदा हन उनन के असहाबे रसूल चेबो आ मुस्तफा जे पोया हलण वारन के असहाबे रसूल चेबो आ ऐं मुस्तफा जे कुल्हड़न जे सवारन के आले रसूल चेबो आ असहाबे रसूल जो पंहिंजो मकाम आ आले रसूल जो पंहिंजो मकाम आ कुल्हड़न जे सवारन के आले रसूल चेबो आ जानियो कुर्बान करे पोया हलण वारन के असहाबे रसूल चेबो आ असहाबे रसूल जो अदब कर आले रसूल सा प्यार कर इंशाअल्लाह ताला तुझो दुनिया में भी बेड़ो पार थींदो कब्र कयामत में भी मुझो रब तुझो बेड़ो पार कंदो ये महबूबे सुभानी जे यारी जे निस्बत सा ये महफिल थींदी आ मुझो दिल पर दस्तगीर भी मुझे मुस्तफा जो बचड़ो मुझे महबूब जो बचड़ो आ मुझे महबूब जे बचड़े के खुदा एतरी इज्जत दिनी आ हसनैन करीमैन जे बचड़े के छो त सोनो अब्दुल कादिर जीलानी हसनी भी आ त हुसैनी भी आ
बई निस्बतूं मुझे बेनियाज रब इन जवान खे अता फरमायो उन जो मकाम निहार 900 साल गुज़री विया हन मगर अज भी 11 जी रात थींदी आ त किथे खीर पिया विराइबान किथे फंडरूं पयूं कुसंदियूं हन जन जे बचड़े जो अल्लाह इहो मकाम कयो आ त उन जे नानंग जो मकाम छा हूंदो उन जे ॾाॾंग जो मकाम छा हूंदो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे अदब नसीब फरमाए याद रखी छॾियो अदब में वॾी गनीमत आहे वॾी ख़ुदा जी रज़ा है बस अदब कर इंशा अल्लाह ताला खटी वेंदे जेकॾहिं इबादत में कमी कोताही आहे न पोइ बि अदब वारो खटी वेंदो आहे पर इबादतूं केॾियूं बि कयूं जेकॾहिं अदब नाहे यार त दुनिया जी तारीख़ गवाह हुआ त इबादतुनि वारा बि खुटी विया अकुल वारा बि खुटी विया पर इश्क वारा खटी विया उहे कॾहिं भी खुटा कोनन के मोहब्बत अंदर में पैदा कर इश्क अंदर में पैदा कर सच्चाई अंदर में पैदा कर खुलूस अंदर में पैदा कर बाकी मालिक खां काई गुझाई कोने न फ़कीर आशिक जे दिल जो राज गुझो आ न तुझे दिल जो राज गुझो आ हे एड़ी फेड़ी हिक बे सां थी सके थी घट में घट यार सां त एड़ी फेड़ी न कयो उन मालिक जे आडो त पांजे पान के सच्चो साबित कयो मुझा दोस्त अजीज इन दिल पांजी के साफ कर इंशा अल्लाह ताला मुझो खुदा कंदो तुझो बेड़ो पार थी विंदो अल्लाह ताला जा बानड़ो तांजो टाइम तमाम घणो वठी छरिम हाणे घणियूं तव्हां न तो अॻे ई घणियूं थी चुकियूं आहिनि ऐं दीने अचा बचड़न सूधो अचा या रसूल अल्लाह ओ यतीमन जयार नबी मां मदीने अचा जी जल सूधो अचा मां मदीने अचा बाबल सूधो अचा आका सॾीड़ो कजात बचड़न सूधो अचा दिल बर सॾीड़ो कजात बचड़न सूधो अचा मां मदीने अचा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा या रसूल अल्लाह ओ बेसमरन जा नंगदार नबी ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा ख्वाब अहेड़ो ॾिसां तुंहिंजा कदम चुमा आका सॾीड़ो कजामा मदीने अचा दिल बर सॾीड़ो कजात दोस्तन सूधो अचा तुंहिंजे दर ते अचा सूरतो सां सलिया चाचन जा मामन जा भाइरुन जा दोस्तन जा सौटन जा साहुरन जा पाड़े वारन जा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ओ यतीम
मन जा यार नबी तुझे दर ते अचा सूरतो सासल्या आका सदीड़ो कजामा मदीने अचा दिल बरस सदीड़ो कजामा मदीने अचा। अल्लाह ताला तवां सां सभिनी खे महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। उथी बीहो सलातो सलाम पढ़ो दुआए खैर थे। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे वो हमारे नबी उनके हम उम्मती वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे आसियो थाम लो दामने मुस्तफ़ा आसियो थाम लो दामने मुस्तफ़ा फिर पढ़ो रब की रहमत पे लाखों सलाम मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। को सैयद सुनो आए तो दुआ करे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व किना अज़ाबन नार। दिलनि जा हाल ॼाणंदड़ रब दुआउनि जा क़बूल कंदड़ रब असां गुनाहगारनि जे दिलनि जा हाल ॼाणी थो मुंहिंजा करीम रब पंहिंजे महबूब जे सदके पंहिंजे महबूब जे बचड़नि जे सदके पंहिंजे महबूब जे सहाबा जे सदके असांजे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। या अल्लाह बे औलादन खे नेक सालिह औलाद अता फरमा। बीमारन खे शिफाए कामिला अता फरमा। मकरूजन जा कर्ज दूर फरमा। बेरोजगारन खे रोजगार अता फरमा। जेके कुंवारियूं न्याणियूं या अल्लाह उन्हनि खे नेक घोट अता फरमा। जेके नौजवान शादी जे इंतजार में उन्हनि खे नेक सालिह ज़ालूं अता फरमा। या अल्लाह जेके असांजा अज़ीज़ व अकारिब दुनिया छॾे विया उन्हनि जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह असांजे वतन अज़ीज़ जो ख़ैर फरमा। जिते जिते मुसलमान रहन था मुंहिंजा करीम रब उन्हनि जी इज़्ज़त माल जी हिफ़ाज़त फरमा।
उन्हनि जे जाननि जी उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जन दोस्तनि हीअ सुहिणी महफ़िल सजाई आहे उन्हनि जो कणो कणो क़बूल फरमा। या अल्लाह असां सभिनी खे ख़ुलूस नियत अता फरमा। असां सभिनी खे पंहिंजे महबूब जे हक़ीक़ी इश्क नसीब फरमा। महबूब जे दर जी हाज़िरी नसीब फरमा। ओ मुंहिंजा सुहिणा रब करीम तमाम सवालनि जा सवाल पूरा फरमा। हसनैन करीमैन जे सदके या अल्लाह असांजे दिलनि जूं उम्मीदूं पूरियूं फरमा। मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार। पोइ भली मार लहन उजागा अखियुनि जा। या अल्लाह जमी औलिया अल्लाह जो ख़ैर उन्हनि जे जमायतुनि जो ख़ैर तमाम दरबारुनि ते जेके मसनद नशीद आहिनि मुंहिंजा करीम रब उन्हनि बुज़ुर्गनि जो ख़ैर उन्हनि जे फ़ुयूज़ो बरकात में अञा भी बरकतूं अता फरमा। उन्हनि सभिनी जे सदके मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे कामिल मुर्शिद महबूब सजण साईं खे सिहत व आफ़ियत अता फरमा। संदन जे खानवाद जे मथां पंहिंजे रहमतुनि जो नुज़ूल फरमा। संदन जे फ़ुयूज़ो बरकात खां असां गुनाहगारनि खे मुस्तफ़ीज़ फरमा। या अल्लाह देर पासा जे मथां मुर्शिदन करीमन जो शफ़क़त वारो सायो दाइम कायम फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।